मां सम्झां थो त इहो हिकु तमामु सुठो हिकिड़ो सवण आहे ऐं जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे हमेशह पंहिंजे माज़ी हाल सां गॾु हली ऐं पंहिंजे मुस्तक़बिल ते नज़र रखंदियूं आहिनि ऐं असांजी हिकिड़ी पंहिंजी हिते हिकिड़ी शानदार तहज़ीब आहे, रवायतूं आहे ऐं असां पंहिंजी दुनिया जी तरक़ीअ सां गॾु हिन सकाफ़ती ॾियारनि खे जेकॾहिं सेलिब्रेट करे अॻिते वधंदासीं त इन में असांजो मुस्तक़बिल बि शानदार थींदो ऐं असां हिकिड़ी सघारी क़ुवतुनि ऐं क़ौम जे तौर ते बि दुनिया में मञिया वेंदासीं ऐं इहो क्रेडिट सिंध टीवी ऐं ॿियनि जेके असांजा आहिनि मीडिया जा प्रोग्राम्स जेके कनि था, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। असां हिनखे तमामु सुठो सम्झूं था। हाणे जेको अव्हां जेका ॿी ॻाल्हि कयो था त इहा हक़ीक़त आहे त सकाफ़त जो ॾियारे खे हिकिड़ो ॾियारो करे मल्हाइण खां बहितर आहे त जेके असां उन अज़म खे उन ॾियारे ते दोहिरायूं था। ॿारहाड़नि में जेके मच कचहरियूं करे सिंधी सकाफ़त खे उजागर करण जी कोशिशि कयूं था ऐं इन सॼी कोशिशि जो मक़सदु इहो आहे त पाण जेकी दावा कयूं था त पाण मुंहं जी दड़ी जी तहज़ीब जा वारिस आहियूं, उन मुंहं जी दड़ी जी तहज़ीब खे आम सिंधी सवली ॿोलीअ में पंहिंजे माण्हुनि ताईं उहा सकाफ़त फैलाइण जी कोशिशि कयूं ऐं सुस्ती न अमल करण जी जेकी तहरीक हलाई आहे सिंध टीवीअ, उन सिंध टीवीअ जी तहरीक सां असां बराबरि जा शरीक आहियूं। सिंध जे सकाफ़त खे उजारण जे लाइ साईं GM सैद तमामु घणो किरदारु अदा कयो ऐं उन हिकिड़ी नंढड़ी चोपड़ी लिखी जंहिंजो नालो हुन सिंधी कल्चर किताबु लिखियो ऐं उन कल्चरली मेला जेके कराया उन खां पोइ हिकिड़ो उहो तसलसल जारी आहे। अॼु सिंध टीवी जा ॿिया सिंधी जेके हिन मीडिया जेका आहे सिंधी मीडिया उन ॾींहं खे मल्हाइण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं करे रही आहे जेके साराहण जोॻियूं आहिनि ऐं क़ौम खे यकजा करण जे लाइ, क़ौम खे हिकिड़े डोरीअ में पोइण जे लाइ, उनखे मुतहद करण जे लाइ कल्चर जेको आहे उहो इंतिहाई अहम किरदारु अदा कंदो आहे ऐं जंहिंखे उजागर करण जे लाइ सभिनी जेके सिंधी ख़ासि करे सिंध टीवी चैनल उन्हनि हिकिड़ी पंहिंजो कोशिशि शुरू कई आहे। उहा साराह जोॻो अमल आहे जंहिंजी असां तारीफ़ कयूं था ऐं उहा विख जेका आहे रुकजणु न घुरिजे। सिंधी सकाफ़त जो ॾियारो असीं मल्हायूं पिया, इन में असांजी जेका सिंधी कल्चर, सिंधी जेका एकता जे ॾियारे जे हवाले सां मल्हायूं पिया, इन में असांजे सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी सुजाॻी मिले थी। उहा तालीम जे हवाले सां, उहा उथी वेठीअ जे हवाले सां, उहा सोच जे हवाले सां, उहा सुठे ख़्याल जे हवाले सां, उहा दोस्तनि सां मुहबत जे हवाले सां, ही प्यार, इतिहाद, एकता, ही जेको कुझु बि आहे ही असांजे हिन सकाफ़त जे ॾियारे सां हले थो पियो ऐं इहो ई ॾियारा अहिड़े क़िस्म जा ॾियारा हीअ सिंध टीवी तमामु सुहिणे नमूने सां मल्हाए थी ऐं असांजो मुआशिरो इन में पढ़ाई जे तरफ़ राग़िब थिए थो, पढ़ाईअ जे तरफ़ वधे थो पियो ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जी जेका मुआशी ऐं सोच ऐं ॿियो जेको पढ़ाई जे हवाले सां उन्हनि जो जेको ज़हनी एप्रोच आहे उहा तमामु सुठे नमूने सां उजागर थिए थी।